सिंधी आखाणी सुहिणी यादि बाग़ 12। पहिरियां जा 11 बाग़ तव्हां ॿुधा आहिनि त 12 बाग़ सुठे नमूने सम्झ में ईंदो। जे तव्हां न ॿुधा आहिनि त हिन चैनल ते वञी करे तव्हां पहिरियां जा 11 बाग़ ॿुधी था सघो। मज़ाक मस्ती हलंदी रही। विकीअ सुहिणे अंदाज़ में चयो, सची ॻाल्हि आहे, चरियाई त शादियुनि जे बारे में सोचे सघंदा आहिनि, सियाणा थोरे फासंदा आहिनि। सभिनी खां खिल निकिरी वई। योगेश चयो, आहे त इहा बि ॻाल्हि सची, सियाणो थोरी केरु फासंदो आहे खूह में। ख़ैर मज़ाक जिमें राति निकिरंदी वई। सुबुह जो वक़्तु आयो। सभु उथिया। चांहि पाणी सुठे नमूने सुषमा मीना तयारी कई। राजा सभिनी ॿारनि खे चयो, तव्हांजी तयारी थी वई आहे त तव्हां सभु सामान वग़ैरह अॻिते कयो। विकी, गोपाल, ईश्वरी सभु मम्मी ॾे मोकिलाइण विया। मोकिलाए करे सभिनी सां मिली जुली अञा निकिरनि ई पिया त दरवाज़े ते ईश्वरी जी अखियुनि मां पाणी निकितो। कुझु ॻाल्हाए सघे, चप खुली सघनि, सम्झी कान पई सघे। पेकनि मां घर वञण, भले काफ़ी शादी खे वक़्तु थी चुको हुयो, उमिरि जो बि तकाज़ो हुयो, पर हिन वक़्तु जेका पोजीशन हुई, हिकु माउ ऐं धीअ जे प्यार जी कशिश हुई। उनखे एतिरो बि यकीन हो त मुंहिंजी मम्मी हाणे बिल्कुलु ठीकु आहे, अॻिते बि ठीकु थी वेंदी। पर तंहिं हूंदे बि हिकु पेकनि जो जेको मोह थींदो आहे न, उहो छोकिरीअ लाइ ॾाढो ॾुखियो आहे। गोपाल कुल्हे ते हथ रखी चयो, ईशी, पाण खे हलणो आहे न? ईशी चयो, तोखे टिकणो आहे? ईशी चयो, न, तव्हां सां हलां थी, पर दिलि कुझु अलॻि थी चवे। गोपाल चयो, कहिड़ो वीचार आहे? ॾाढो प्रेम सां पुछो। ईशी चयो, अहिड़ो न आहे की मां नथी हलाइणु चाहियां, पर हीउ जेको वक़्तु मां ॾिठो न, हिकदमि अलॻि थियो। हिकु माउ प्रति, हिकु पीउ प्रति जो प्यारु सभिनी जे लाइ तमामु ॾाढो सुठो हूंदो आहे, पर हींअर अलाए छो दिलि ॾाढी धक धक थी थिए पई। मां बयान ई नथी करे सघां पई, कुझु बि न। दिन ते विकी अची चयो, मम्मी, नानी ठीकु थी वेंदा त वापसि ईंदासीं। बिल्कुलु सीरियस अंदाज़ में चयो, हलंदीअ त वापसि अची सघंदीअ न? मां तोखे प्रॉमिस थो कयां, मां तोखे ज़रूरु वठी ईंदमि। तोखे मूं ते विश्वास आहे न? मां तुंहिंजो लाडलो पुटु आहियां न? खिली करे चयो। त गोपाल चयो, ॾिस, मज़ाक़ी इंसान बि तुंहिंजी फीलिंग खे सम्झी थो सघे। ईशी, दिलि खे नंढो न कर, सभु ठीकु थी वेंदो। पाण वापसि ईंदासीं थोरा ॾींहं रखे, तूं चिंता न कर। हा, पर मम्मी सां ॾाढियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। मम्मी सां गॾु वेहणो आहे, पप्पा सां गॾु वेहणो आहे। दिलि में ॾाढी हलचल थी थिए। विकीअ वरी चयो, मुंहिंजी प्यारी प्यारी मम्मी, प्रॉमिस, मां तोखे जल्दी वठी ईंदमि। इलाही मिठे अंदाज़ में चयो। तंहिंते सभिनी चयो, विकी, तूं एॾो प्यारो बि आहीं। तंहिंते ईशी चयो, मुंहिंजो सदोरो पुटु, ॾाढो ॾाहो आहे, इनखे मज़ाक में बि चरियो न चईंदा कयो। खिली करे चयो। सभिनी चयो, हा, असां यादि रखंदासीं विकीअ खे चरियो न चइणो हो। सभिनी खिली करे चयो, ऐं राजा मथे ते हथ फेरे करे विकीअ जे वारनि में आङुरियूं फेरियूं। तंहिंते विकीअ चयो, स्वीट मामू। मामनि सां विकीअ जी ॾाढी पवंदी हुई। विकी जेतिरो मज़ाक़ी अंदाज़ जो हुयो, ओतिरो ई समझदार बि हुयो।
सभु अॻिते वधिया, मुसाफ़िरी चालू थी, घर जो माहौल बि सही थी वियो। थोड़ी देरि खां पोइ सभु पंहिंजे पंहिंजे कम ते लॻी विया। अॻिते वधंदे वधंदे अची शाम पहुती। शाम जे वक़्तु डॉक्टर जो अचणु थियो। उन वक़्तु राजा घर में हुयो। डॉक्टर चेकअप करण खां पोइ अची चयो त काफ़ी ज़्यादा बदलाव आहे तबियत में, सो तव्हां चिंता न कयो, थोरनि ॾींहंनि में ई खाइण पीअण जी थोरी घणी वधीक छूट ॾिनी वेंदी, पर पलंग तां त अञा बि उथण जी कोशिश न करनि। त सुषमा चयो, हा असां पूरो ध्यानु रखंदासीं, पर मम्मीअ खे हमेशह ईअं थो थिए त मां पहिरियां वांगुरु हलां। हरी घर उन ॻाल्हि खे पकिड़े वेठा आहिनि। मां कॾहिं उथंदमि, कॾहिं हलंदमि, दिलि खां कमज़ोर थी विया आहिनि। त डॉक्टर चयो, हा थोरो टाइम ईअं ज़रूरु लॻंदो, पर कंहिंखे महिल मन उदास थी वेंदो आहे त पाण खे अहिड़ो फील थींदो आहे कि मां पहिरियां वांगुरु उथी सघंदसि कि न, थोरो घणो मन कमज़ोर थी वेंदो आहे, पर कोशिशि इहा रहंदी त जेतिरो थी सघे आराम कराइणो। सभिनी चयो, जी हाँ ज़रूरु। कनव मथां चयो, शांति खे त डुक बि पाराईंदासीं, नचाईंदासीं बि, बहिराणो बि घुराइणो आहे, उन में नचाईंदासीं। कीअं शांति? शांति चयो, पर कॾहिं? कनव चयो, जल्दी, जॾहिं तूं चवीं। शांति चयो, मजाक न कयो, मां सम्झी थी सघां, मूंखे काफ़ी वक़्तु लॻंदो। ठीकु आहे, मां ध्यानु रखंदसि, अॻिते खां इहो दिलि ते न खणंदसि। बसि तव्हां सभिनि जी कोशिशि ऐं तव्हांजो प्यारु आहे, मां झटि थी वेंदसि, इहो विश्वासु रखंदसि। तिन ते सभिनी चयो, हा मम्मी तव्हां दिलि नंढो न कयो, बसि तव्हां इहो वीचारियो त मां जल्दी उथी वेंदसि। शांति चयो, कनव बि हल्की मुश्क ॾेई चयो, ईअं त ॾाढो मञींदी आहे, कॾहिं कॾहिं ज़िद में अची वेंदी आहे। शांति अखियुनि ते हथ रखी शर्मायो ऐं मुश्क ॾिनई। सभिनी खे खिल अची वई। तंहिंते राजा चयो, हू त असांजो बि कॾहिं कॾहिं ज़िद कंदियूं आहिनि। पप्पा सही आहियो। तंहिंते सभिनी खे इलाही खिल अची वई। डॉक्टर बि चयो, वाह प्यारी फैमिली आहे ॾाढी। ख़ैर डॉक्टर जो इहो चवणु, चांहि पाणी पीअण। अॻिते वधी करे राजा दरवाज़े ताईं डॉक्टर खे छॾे आयो। दरवाजे ते वञी डॉक्टर खे चयो, डॉक्टर साहब अभी मम्मी की जैसे पोजीशन है, अगर कोई और डॉक्टर या कुछ भी और ट्रीटमेंट की ज़रूरत हो तो आप ज़रूर सलाह दीजिएगा। मम्मी कभी कभी बहुत नर्वस हो जाती है, मैं उठ पाऊंगी या नहीं, काफ़ी देर तक रोती रहती है। डॉक्टर ने कहा, हाँ कई बार ऐसा हो जाता है, क्योंकि उनकी उम्र हो चुकी है, उनको एक डर लगता है कि अभी मेरी हड्डियाँ कमज़ोर हैं, अभी मेरा उठ पाना करीब नामुमकिन है। तो मन से नहीं हारने देना है, आप ऐसा माहौल बनाओ कि उसको कुछ हुआ ही नहीं है। हाँ थोड़ा बहुत तो पैरों में प्रॉब्लम होगी, पर उसको एहसास नहीं कराना है। राजा ने बोला, जी डॉक्टर हम ज़रूर कोशिश करेंगे। और डॉक्टर ने नमस्ते बोल के आगे पैर बढ़ा दिया। राजा अंदर आयो, सभिनी खे आश्वासन ॾिनई, मम्मी पप्पा जे रूम में वियो। कनव चयो, कीअं आहे डॉक्टर, छा चयो? बसि पप्पा सभु ठीकु थी वेंदो, चिंता न कयो। मम्मी खे हिम्मत रखण जी ज़रूरत आहे, तव्हांखे हिम्मत ॾियण जी ज़रूरत आहे। तकलीफ़ आई आहे त वेंदे बि, भॻवान जी कृपा जो आहे पंहिंजे मथां। तंहिंते कनव चयो, हा साईंअ जा लख थोरा न लाहे सघूं। तव्हां ही बाग ॿुधो ॿारो,
तेरो भाग भी जल्दी पेश कयो वेंदो।